वकील ताकतवर कॾहिं पियो थिए? मां तव्हां ॿिन्ही वकीलनि खां ज़रूरु पुछंदमि त वकील ताकतवर छा हिन वक़्तु थी वियो आहे जॾहिं पाणी जो इशू थियो उन खां पोइ वकील कब्ज़ो बि करे थो, वकील कंहिंजो हक़ बि खाई सघे थो, या वरी जीअं तव्हां चयो त जाली वकील अची करे केस बि विढ़ी सघनि था। वकील ताकतवर छा पहिरीं खां हो या हाणे हिन इशू खां पोइ थी वियो आहे? न, वकील ताकतवर पहिरीं हुयो, लेकिन जेको मेन स्ट्रीम में जेको हाईलाइट थियो आहे उहो बिल्कुलु इन इशू खां पोइ ई वधीक थियो आहे। ऐं जेको अॼु साईं अर्ज़ु कयो त को बि शोबो हुजे, डॉक्टर हुजे या वकील हुजे, उहा सोसाइटी जी रिफ्लेक्शन हूंदी आहे। त तव्हांजी सोसाइटी में इहो, मां हिन महिल ताईं वकील आहियां, शाम खां पोइ त मां आम माण्हू आहियां पंहिंजे हुन में, त मुंहिंजो उहो जेको पैराडिम हूंदो उहो शो थींदो, उहो पोइ मां वकालत कयां या मां डॉक्टर थियां। त साईं वारी ॻाल्हि ठीकु हुई बिल्कुलु, त असांखे उहो बेसिक खां शुरू करणी पवंदियूं त ही मथे मसइला न थींदा। बाक़ी वकील तव्हां वारो जेको मेन सुवालु हुयो, त बिल्कुलु वकील खे पावर्स त या चइजे या नॉलेज, छो त लॉ जी नॉलेज हूंदी आहे वकील खे बेसिकली, त उहो त हुई शुरू खां, लेकिन जेको मेन स्ट्रीम में वकील आयो आहे उहो बिल्कुलु कैनाल जे इशू खां पोइ ई थियो आहे। बिल्कुलु मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इन में पावरफुल जी ॻाल्हि ई न आहे। असां वटि को इन्फोर्समेंट न आहे, असां वटि का फ़ौज न आहियूं, पर चवण जो मतिलबु आहे त पावरफुल असांखे पंहिंजे हक़नि जी ख़बर आहे। जॾहिं मां किथां रस्ते खां वञा थो ऐं मूंखे को क्राइम थिए थो या को मामिलो थिए थो त मूंखे कंप्लीटली प्रोसीजर जी ख़बर आहे, थाणे ते वञिणो आहे, मूंखे छा करिणो आहे, ज़ाहिर आहे उन्हनि खे मां क़ानूनी हिसाब सां हल करे सघां थो। पर असां वटि इन जे लाइ पावरफुल आहे त असां कानून खे ॼाणूं था। ईअं न आहे त को असां कंहिं ते हरूभरू, ज़ाहिर आहे कब्ज़ो त तमामु घणो हीनियस क्राइम आहे।